अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मैं अफ़रोज़ एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। अगले महीने जा रही है, गवर्नमेंट उससे अगले महीने जा रही है। शुक्र है कि आपने अदम एतमाद करके एक ही दफा मुझे मौका दिया कि मैं एक गेंद से 3 विकेट इंशाल्लाह गिराऊंगा। Vote of no confidence against Mr. Imran Khan, the Prime Minister of Islamic Republic of Pakistan, has been passed by a majority. पार्लियामेंट में एतमादी रिथ ज़रिए इमरान खान के वज़ीर आज़म जे उहदे तां हटाए छॾियो। इमरान खान बेएतमादी जी रिथ ज़रिए हटायल पाकिस्तान जो पहिरियों वज़ीर आज़म बणिजी वियो। इमरान खान खिलाफ़ बेएतमादी रिथ कामयाब थी वई। रिथ जे हक़ में 174 वोट पिया। हुकूमती मेंबर इजलास मां उथी हलिया विया। रिथ ते कार्रवाई खां पहिरीं स्पीकर असद कैसर जो वोटिंग कराइण खां इनकार उहदे तां इस्तीफ़ा ॾेई ऐवान अयाज सादिक हवाले करे वियो। असद कैसर जी इस्तीफ़ा ॾियण बैदि डिप्टी स्पीकर कासिम सूरी बि उहदो छॾे ॾिनो। मुल्क जे नए वज़ीर आज़म जी चूंड सुभाणे थींदी। वज़ीर आज़म लाइ शहबाज शरीफ़ पार्लियामेंट हाउस पहुची नामज़दगी काग़ज़ जमा कराए छॾिया। पीटीआई पारां वज़ीर आज़म लाइ हिकु भेरो ॿीहर इमरान खान खे नामज़द कयो वियो। क़ौमी असेंबली जो इजलास सुभाणे थींदो। क़ौमी असेंबली सेक्रेटरीट जो चवणु आहे त असेंबली इजलास मंझंदि 2 वॻे थींदो। अयाज सादिक जो चवणु आहे त वज़ीर आज़म जे लाइ नामज़दगी काग़ज़नि जी छंड मंझंदि 3 वॻे थींदी। नए क़ाइदे ऐवान जी चूंड सुभाणे थींदी। बीबीसी जी जाली कहाणीअ में का बि हक़ीक़त नाहे। ISPR बीबीसी जी रिपोर्ट जी तरदीद करे छॾी। ISPR जो चवणु आहे त बीबीसी उर्दू जे शाया थियल ख़बर जी बेबुनियादी ऐं निसुरे कूड़ ते ॿधल आहे। बीबीसी जी गुमराह कंदड़ स्टोरी बुनियादी सहाफ़ती अख़लाक़ियात जी भञकड़ी आहे ऐं ही हिकु मुनज़्ज़म डिसइंफॉर्मेशन मुहिम जो हिसो लॻी रही आहे। हीउ मामिलो बीबीसी जे अख़्तियारनि सां उथारियो पियो वञे। बीबीसी प्रोपोगेंडा में को बि मोतबर मुस्तनिद ऐं लाॻापियल ज़रियो नाहे। जो आइनी वफ़ाक़ जी सलामती ऐं बका जी ज़मानत आहे। 18 तरमीम वफ़ाक़ ऐं एकन में हिकु मीसाक आहे। आइन जी हुक्मरानी सां मुल्क जी सलामती ऐं इदारनि जी साख मुस्तहकम थींदी। योम दस्तूर जे मौक़े ते अवाम खे वाधायूं। पंहिंजे पैगाम में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त क़ाइदे अवाम ज़ुल्फ़कार अली भुट्टो अॼोके ॾींहं ते मुतफ़िक़ा आइन ॾिनो हो। शहीद बेनज़ीर भुट्टो 73 जे आइन जी बहाली लाइ सॼी ज़िंदगी जिदोजहद कई, क़ैद ऐं मुश्किलातूं भोॻियूं। 73 जे आइन जी बहालीअ लाइ सहाफ़ जे अमल बरदारनि बि जिदोजहद कई। 1973 जे आइन लाइ फायूं कोड़ा ऐं क़ैद भोॻींदड़नि खे हू सुर्ख़ सलाम पेश करे थो। आइन सां गॾु बीहण ते सभिनी पार्टियुनि जा थोरा मञिया थो। मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ़ चयो आहे त हू समूरनि पार्टियुनि मीडिया वकीलनि ऐं कारकुननि जा थोरा मञे थो। हू पंहिंजे क़ाइदे अवाम नवाज़ शरीफ़, आसिफ अली ज़रदारी, मौलाना फजलुर रहमान, बिलावल भुट्टो, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, ख़ालिद मक्सी, मोहसिन धावड़, अली वज़ीर, अमीर हैदर होती जा ख़ासि तौर ते थोरा मञे थो। शहबाज शरीफ़ मूजिबि हू उन्हनि सियासी लीडरनि ऐं कारकुननि जा बि थोरा मञे थो जेकी आइन सां गॾु बीठल रहिया। जमहूरियत बहितरीन इंतकाम आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अॼु हुननि तारीख़ी कामयाबी हासिल कई आहे। मुल्क 3 सालनि खां सिलेक्टेड जो बार खणी रहियो हो। हू पुराणे पाकिस्तान खे भलीकार कनि था। हुन चयो त हू नौजवाननि खे पैगाम ॾिए थो त कुझु बि नामुमकिन न आहे। ज़ुल्म वधंदो आहे त ज़ालिम जो ख़ात्मो अची वेंदो आहे।
सिंध के गवर्नर इमरान इस्माइल ऐं ख़ैबर पख्तूनख्वा के गवर्नर इस्तीफ़ा जो ऐलान करे छॾियो। शाह फरमान जो चवणु आहे त शहबाज शरीफ़ जे वज़ीर आज़म बणजंदे ई हू गवर्नर जो उहिदो छॾे ॾींदो। शहबाज शरीफ़ खे वज़ीर आज़म जो प्रोटोकॉल नथो ॾेई सघे। गड़ी खैरू भरसां बलूचिस्तान के इलाके में हथियारबंदनि कार ते फायरिंग करे 4 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो। वाक़ियो बाबाकोट थाणे जी हद में मुराद शाख वटि पेश आयो। नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में कार सवार 4 ॼणा शहजाद सप्रा, अब्दुल मजीद मंगण मेकण ऐं बरकत जमाली ऐं ख़ालिद मेकण माची विया। बाबाकोट पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो पुराणे दुश्मनी तां पेश आयो आहे। पुलिस पारां जाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया आहिनि। जैकमाबाद में हथियारबंदनि फायरिंग करे एक ॼणे खे क़त्ल करे छॾियो। सिटी थाणे जी हद में डीसी ऑफिस वटि हथियारबंदनि जी फायरिंग में कादिर बख्श लांघो मारिजी वियो। हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी मनसब अली सबायो खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मीरपुर बठोरे में नौजवान घर अंदर हथौड़ा ऐं डंडा हणी क़त्ल। ॻोठ लीमो खान चांडियो में नौजवान मोर चांडियो जो मथे में हथौड़ा ऐं डंडा लॻल लाश संदसि मामे जे घर मां हथ कयो वियो। पुलिस पहुची मढ़ तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले करे छॾियो। मक़तूल जे पीउ जो चवणु आहे त संदसि पुटु नाफ़रमान हो ऐं संदसि हिकु बि न ॿुधंदो हो। मक़तूल जे भाउ मूजिबि संदन कंहिंसां बि दुश्मनी नाहे। इलाके में छो ॿोल आहिनि त वाक़ियो कारोकारीअ सबबु पेश आयो आहे। मुरीद शाख वेझो हादिसो 5 ॼणा हयातियूं विञाए वेठा। रोजणा वटि इंडस हाईवे ते ट्रक जो रिक्शा सां टक्कर थी पियो। 5 ॼणा मौके ते ई फोत थी विया। रिक्शा सवार पोरे ते सब्जी विकिरो करण लाइ मंडी वञी रहिया हुआ त साणनि हादिसो पेश आयो। मोरो में रिक्शा ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 2 ॼणा फोत थी विया। दर्स रोड कारियो स्टाप वटि रिक्शा ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो। हादिसे में राणो ऐं निसार अहमद संदीलो हयातियूं विञाए वेठा। हादिसे जे 3 ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मुल्क में कोरोना 7 ॾींहं बि का बि फोतगी साम्हूं न आई। सिहत जे क़ौमी इदारे NIH मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जा 96 नवां केस साम्हूं आया। कोरोना जे हाकरी केसनि जी शरह 0.37% रही। ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे इलाके बनू में दहशतगर्दनि ख़िलाफ़ CTD जी कार्रवाई। 5 दहशतगर्द माची विया। CTD मूजिबि माची वियल दहशतगर्दनि वटां हथियार, ID, मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। तर्जुमान मूजिबि हथियारबंदनि वटां 3 क्लाशनिकोव 12 मैगज़ीन, 9 mm पिस्टल ऐं गोलियूं पिणु हथ कयूं वियूं आहिनि। माची वियल दहशतगर्द टारगेट किलिंग, बम धमाकनि ऐं फोर्सिस ते हमलनि में मुलविस हुआ।